लीडर टीवी जे प्रोग्राम रूबरू में आहियां जो मेज़बान डॉक्टर अयूब शेख ऐं मूं सां गॾु आहे हिकिड़ो नामियारो शख़्स, नामियारो सियासतदान, साइंसदान ऐं असांजो साईं प्रोफेसर ऑफ एमिरेट्स, जेको जापान, अमेरिका, इंग्लैंड ऐं सिंध यूनिवर्सिटी इन्हनि चइनि हंधनि तां पढ़ी हुन पाणी जे हवाले सां मेटल, जेको पाणी में जेके धातु आहिनि, जेके पेस्टिसाइड्स आहिनि, जेके ज़हरीला ऐं निमकियाती मामला आहिनि, उन्हनि सभिनी जे बारे में उन हिकिड़ो इल्मी ज़ख़ीरो उहो गॾु कयो ऐं सिंध यूनिवर्सिटी समेत दुनिया जे कई मुल्कनि में पंहिंजे पेपर्स वसीले, पंहिंजी जांच वसीले, पंहिंजी तहक़ीक़ वसीले हुन सॼी दुनिया खे सैराब पे कयो आहे। हुनजो सिंध जे माण्हुनि जे लाइ हिकिड़ो वॾो कमु आहे मंछर ढंढ, ऐं मंछर ढंढ जे बारे में ऐं मंछर ढंढ जे बचाव जे बारे में ऐं मंछर ढंढ खे बचाइण लाइ करणु छा खपे उन जे बारे में हुनजी हिकिड़ी तमामु वॾी तहक़ीक़ ऐं तमामु वॾो ॼाण ऐं मालूमात जेका आहे उहा मौजूदु आहे तारीख़ जे सुफ़नि में। 5 फरवरी 1948 ते ॼमंदड़ हीउ शख़्स जंहिंजो नालो आहे प्रोफेसर एमिरेट्स साईं मोहम्मद यार ख्वावड़ साहबु, अचो त उन सां सिंध यूनिवर्सिटी में संदसि लेबॉर्ट्री में वेही ॻाल्हायूं त किसो किथे पहुतो। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। वॾी महिरबानी, अव्हां असांखे टाइम ॾिनो आहे ऐं अव्हां जो हिकु सेकंड ऐं सेकंड जी बि जिपी उहा जेका आहे उहा तव्हांजी क़ीमती हुजे थी। पर लीडर टीवी असांजो हिकिड़ो नंढिड़ो यूट्यूब चैनल आहे। असीं चाहियूं था त जेके बि साखा हितां माण्हू आहिनि उन्हनि जी थोरी थोरी ॻाल्हि उहा रिकॉर्ड ते हुजे, डिजिटल कयूं, सॼी दुनिया खे ॿुधायूं। इन करे अॼु असां तव्हां वटि हाज़िर थिया आहियूं। सभ खां अवल तव्हां खां पुछणु चाहींदुमि त पंहिंजो जे ब्रीफ हिकिड़ो पंहिंजी ज़ाती ज़िंदगी, पंहिंजे पीउ ॾाॾे, ॾाॾीअ, नाने, नानीअ जे बारे में, पंहिंजे ॻोठ शहर जे बारे में जे थोरो ब्रीफ ॿुधायो। मुंहिंजो ॼायो त हिकिड़े शहदाद कोट खां काफ़ी 15 किलोमीटर ॿाहिरि निड़े ॻोठ दोखी में हुयो ऐं उन खां बाद में असीं शहदाद कोट शहर में शिफ्ट थियासीं ऐं मूं प्राइमरी एजुकेशन उतां मां प्राइमरी ऐं सेकेंडरी एजुकेशन मां उतां कई। पोइ मूं जेके आहिनि से इंटरमीडिएट मूं शिकारपुर मां जा कई ऐं पोइ हिते यूनिवर्सिटी में। शिकारपुर कीअं वियो? इहो कॾहिं लाड़काणो पियो ठहे? पोइ 3 ॾींहंनि में उते लाड़काणे में हॉस्टल कोन हुई। अच्छा। हुते शिकारपुर में हॉस्टल हुई। पोइ उन जे या त हेॾे हैदराबाद अचां, हैदराबाद में हूंदी हॉस्टल, या पोइ हुते लाड़काणे में 3 ॾींहंनि में शहदाद कोट में हुउमि। पोइ असीं होॾे हॉस्टल रहण जी हूंदी अकोमोडेशन, पोइ उन जे करे होॾे वियुमि। मूंखे उन खां पोइ हिते सिंध यूनिवर्सिटी में आयुमि जिते मुंहिंजी फस्ट पोजीशन हुई BSc में बि MSc में। उन ते मूंखे मेरिट स्कॉलरशिप मिली गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान जी, जितां मूं बर्मिंगम मां उतां PhD कई ऐं उन खां बाद में मोटी आयुमि हिते तहक़ीक़, उन में मूं में कमु कयो। ऐं उन बाद में वरी मूंखे 1999 में मूं सबमिट कई यूनिवर्सिटी ऑफ बर्मिंगम खां डॉक्टर ऑफ साइंस जी डिग्री मूं उतां वरिती। उनखे चइजे PhD, हुनखे थो चइजे, हिनखे DSc थो चइजे। हीअ जेको आहे त प्रोफेशनल डिग्री आहे। हिते जेका तमामु फॉरेन वारा तमामु घटि आहिनि। हिते सिंध यूनिवर्सिटी में कोई कोन्हे को। अच्छा, माशाअल्लाह। सिंध अकेला आहियो? अकेला। अञा सिंध यूनिवर्सिटी में कोई कोन्हे को की हिते हक़ीक़त में सिर्फ़ु अताउर रहमान आहे, उहो जेको आहे सो उन जी इंग्लैंड मां जा आहे। बाक़ी ॿिए कंहिंजी कान्हे का। हिते जेके बि आहिनि, हिते कराची यूनिवर्सिटी कुझु माण्हुनि के DSc जी डिग्रियूं ॾिनियूं आहिनि, मगर जेके ॿाहिरों इंग्लैंड खां या ॿाहिरनि मुल्कनि खां ॿियो तमामु घटि पाकिस्तान में हूंदा। 2-3 ॼणा हूंदा को। तव्हांजो वालिद साहब छा आहे?
वालिद साहब मुंहिंजो जेको त बेसिकली असांजो हुयो इहो ज़मीन ऐं खेती ज़मीन हूंदी पोइ उन्हनि ते हिते असांजो गुज़ारो हूंदो हुयो शहदाद कोट में उते पोइ उन्हीअ में असीं उते रहंदा हुआसीं पोइ उन्हीअ जे करे वरी बि शुक्र आहे उन्हीअ जे करे मूंखे के कुझु न कुझु फिनेंशियल मदद मिली जो हुते यूनिवर्सिटी में वालिद साहब छा हुया? उहो बेसिकली हुन मैट्रिक ताईं तालीम पढ़ी पाण बि तालीम जे बारे में संजीदा हो हुयो जंहिं असांखे हेॾे मोकिलियो सभिनी मोकिलियो। तव्हांखे अम्मा पढ़ायो या बाबा? पीउ पढ़ायो। पीउ पढ़ायो। हा अच्छा पीउ पढ़ायो। अम्मा अम्मा पढ़ियल अम्मा क़ुरान पढ़ी हूंदी? हा बसि उहे ते बाक़ी ॿी ज़्यादा तौरु कोन्हे जीअं तव्हां पुराणे ज़माने में जीअं औरतूं हुयूं तीअं ई हुयो घर वारो। हाणे तव्हां हीउ सभु कुझु करे हा अचे पहुतव। हा हाणे मूंखे ॿिनि सवालनि जा जवाब खपनि। हा सिंध पाकिस्तान हा साउथ एशिया हा जे हाणे असां कटियूं हा त चाइना ऐं इंडिया खे ॿाहिरि कढूं हा बाक़ी इलाइक़नि जी साइंस जे लाइ इज़त छो कोन्हे? साइंस लाइ इज़त एतिरी बिल्कुलु तव्हां सही था चओ पिया साइंस में पर्टिकुलरली साइंटिफिक रिसर्च जे पासे ॾे जेका आहे सा तवजह तमामु घटि आहे ऐं आऊं जॾहिं हिते अचे शागिर्दनि खे मां 77 में 78 में मां अचे ऐं हिते चवंदो हुउमि त मां सां गॾिजी तव्हां कमु कयो मां अकेलो कमु कंदो हुउमि तॾहिं माण्हू चवंदा हुआ त मूं ते खिलंदा हुआ चवंदा हुआ त बसि मूंखां पुछा कंदा तव्हांजी छो वरी तूं अञा कमु थो करीं तव्हांजी इंग्लैंड वएं उते तुंहिंजी डिग्री कोन थी छा जो ॿीहर थो करीं पियो हिते माना कमु ऐब आहे असांजे लाइ रिसर्च ऐब आहे। हा असीं छो आई डोंट नो हिते सिंधी माण्हुनि जी साइकी अथव मूं बि सिंधी में तव्हां बि सिंध जा हिते रहियो त जेकॾहिं माण्हू न कमु करे त सम्झंदा मोतबरी आहे जेकॾहिं माण्हू कोई कमु करे महिनत करे चवंदा त न इहो ईअं बेकार माण्हू आहे साईं दिस इज़ साइकी आहे आई डोंट नो दिस इज़ जेकॾहिं मूं उन्हनि में ॻोठनि में बि असांजो बि तव्हांजो बि आहे जेकॾहिं माण्हू तव्हां ॾिसो जेके बुरा कमु कनि था उहे पंहिंजूं ॻाल्हियूं करे उन ते ॾाढा फ़ख़ुरु महसूसु कंदा आहिनि ऐं दिस इज़ वटि मूं चयो पियो न ॾिस त सही हे गुनाह जा कमु कया अथऊं हे कनि था उहे हिननि ते फ़ख़ुरु महसूसु कनि ऐं ॿियो जेको हो सो जेको सुठो माण्हू करे उन्हनि खे जॾहिं बुज़दिल माण्हू आहे उन्हनि खे जेका आहे सा रहंदो त निंदियो वञे दिस इज़ असांजी सिंधी में इहो आहे जंहिंखे तव्हां वधीक तव्हां ॿियो बि तव्हां जेका था हूंदा जंहिंखे इहा वॾेराशाही जंहिंखे चयो थो उन में बि इहो ई आहे त जेकॾहिं माण्हू ग़रीब माण्हू आहे उनखे तव्हां बेइज़त कयो त उहे जेके आहिनि से माण्हू ख़ुशि थींदा आहिनि ऐं जेके आहिनि दिस इज़ वाट इहा दिस इज़ इहा ई असांजे सिंध में ॾिस ओल्ड कल्चर आहे पर दिस इज़ वाट मुंहिंजे करे असांजे में थोरो मसाला आहिनि असीं वटि त रिसर्च करण खे एतिरो हाणे त थोरो घणो तब्दीली थिए थी मगर हाणे ॾींहों ॾींहुं वरी रिसोर्सिस बि घटिबा था वञनि ॾींहों ॾींहुं रिसर्च खे पोइते धिको ॾींदो थो वञे छो जो चवनि था पिया त इन ते ख़र्चु वधीक थो अचे ऐं इन मां एतिरी आमदनी कान्हे का। साईं बहसियत साइंसदान तव्हां आबादी जो वधण बि साइंस जी शिकस्त त चवंदव न? हद खां हा हिकु हद ताईं जेका आहे सा ठीकु आहे हद खां वधीक पोइ आउट ऑफ प्रोपोर्शन थी वञे हा त उहो बि जेको शिकस्त आहे न साइंस जी। तव्हां जेका तालीम हासिलु कई 48 में ॼावा अव्हां जी हींअर ॼमार आहे 76 साल साईं जी साईं ठीकु हा इन्हनि 76 सालनि में तव्हां विद द पैसेज ऑफ टाइम पंहिंजी मुड़सीअ ते तरक़ी त कई हिकु हंधि पहुता पर ख़ुदि हेॾी सारी सिंध यूनिवर्सिटी में प्रोफेसर ऑफ DSc कोई कोन्हे न? न कोई कोन्हे हिकु
हेॾा समय PhD आहिनि, हा रिसर्च कान्हे। हा रिसर्च थोरी घणी आहे मगर साईं जॾहिं तव्हां थोरी घणी चओ था न, इहो बि तव्हां ढक था रखो। ॿुधो आहे कुझु माण्हू निकिरनि था अॻ में ॻाल्हि ॿुधो 90s में हुननि में असीं जा मुंहिंजा सिर्फ़ु स्टूडेंट्स वेंदा हुआ। हाणे ॿिया छोकिरा बि आहिनि, ॿिया बि आहिनि, खोड़ निकिरनि थिया था, PhD बि कनि था पिया, ॿिया माण्हू आहिनि। यार ॻाल्हि ॿुधो, मां तव्हांखे ॿुधायां, माण्हुनि में न आहे, असां में आहे में प्रॉब्लम आहे। मूं सां मां ॿुधायांव थो, मां हिते कमु कंदो हुअमि, शाम जो राति ताईं मूंसां हिते छोकिरा वेठा हूंदा हुआ। न माण्हू ते आहे न। हा न न मां ॿी ॻाल्हि थो कयां, हिकिड़ो माण्हू जे चाहे त साॻिया ई स्टूडेंट राति ताईं उन पंहिंजे टीचर सां वेठा आहिनि। हा वेठा आहिनि। जे सॼी यूनिवर्सिटी नथी चाहे त नथा वेहनि। मूं तव्हांखे ॿुधायां, हिते अबड़ो साहिबु हुयो, वाइस चांसलर हुयो, इलियास अबड़ो साहिबु, तव्हां सुञाणींदा हूंदव। उहो थियो, मूं हुते राति जो हिते उते केमिस्ट्री में हुयुमि, उते मूं राति जो 8 साढे 8 9 पिया थियनि, मां घर वियुमि, हलियो हुयुमि। छोकिरा अञा मुंहिंजा हुते 5 7 जेके अञा कमु 4 5 छोकिरा वेठा, उहे कमु कनि पिया। हे वाइस चांसलर राउंड ते निकितो, पोइ हुन ॾिठो जेको आहे त डिपार्टमेंट में अंदरि जेके आहिनि से के माण्हू अंदरि घुमंदा था वञनि। हुन चौकीदार खां हुन पुछा कयो त हिते जेके आहिनि से हिन वक़्त जो छोकिरो आहे त हिते माण्हू हिते केरु था घुमंदा वञनि। हिन ॿुधायुसि त मुंहिंजे नाले ते, ओ साम्हूं वञे थो पियो, हुनजा स्टूडेंट्स आहिनि, उहे हिते कमु था कनि पिया, ऐं उहे जेके आहिनि से कलाक अध में इहे बि हलिया वेंदा हुते। पोइ हुनखे चयईं जेको आहे त तूं हिनखे छो छॾियो आहे, हिननि खे, तुंहिंजी नौकिरी तुंहिंजी ख़तमु आहे, सुभाणे मूं वटि अचे तूं, मां चई हाज़ुरी ॾे। हो त डिॼी वियो। पोइ सुबुह जो मां आयुमि, मूंखे त हो असां पिटे पियो, रड़ियूं पियो करे त मुंहिंजी नौकिरी वाइस चांसलर बि। पोइ मां वयुमि, वञी डीन फैकल्टी ऑफ नेचुरल साइंसिस हुयो, डॉक्टर इफ़्तिख़ारुद्दीन आराई हुयो, उनखे मूंखे ख़बर हुई त मां उहो कमु मां कंदो आहियां। पोइ उन खे बि मां ॿुधायो। ॿियो हिते हिन जो बुखारी साहिब जो हूंदो हुयो वाइस चांसलर, उन जो नंढो भाउ हूंदो हो, उहो बि स्टूडेंट्स अफेयर्स जो हूंदो हो। उन खे बि ख़बर हूंदी हुई त जेके आहिनि से मूं हिते कमु कंदो आहियां। पोइ मां उन्हनि ॾे वियुमि, मां उन्हनि खे तव्हां सम्झायो। उन्हनि चयो पोइ वरी ॿुधायूं त हिते डिस्टिलेशन एपरेटस राति जो बि जेके आहिनि से उहे हलंदा आहिनि, इक्विपमेंट्स हलंदा आहिनि, इहे कंदा आहिनि, हिननि जो जेको आहे उहो कमु पोइ हुनखे उहे छॾियईं। सो दिस इज़ वटि मां ॿुधायांव थो पियो त माण्हुनि जो इहा सोच जेका आहे सा दिस इज़ वेरी वेरी। हलो माण्हू त थिया, अवां उमिरि जे हिन हिसे में बि यूनिवर्सिटी जे हिन लेबॉरेटरी में वेठा कमु था कयो। ठीकु थियो। ॿुधो, जेके हाज़िर सर्विस प्रोफेसर आहिनि उहे बि कंदा। मिसाल 2 बजे हलिया वेंदा, तव्हां बि वेंदा, हू बि वेंदा। ठीकु। सिंध में इदारा ठहिया आहिनि या माण्हू ठहिया आहिनि? इहो गैप आहे, दिस इज़ अ लॉट ऑफ द गैप आहे। त सही लास्ट त वॾो थी वियो। माण्हू जेको आहे सो त हाणे ॾिसो, कुवैत में तव्हां वञी ॾिसो, यूनिवर्सिटीज़ में दुनिया जो हर क़िस्म जो इक्विपमेंट मौजूदु आहे ऐं सभु का शइ मौजूदु। उन्हनि खे कोई हलाइण वारो कोई कोन्हे, उन्हनि मां कोई फैज़ वठण वारो कोई कोन्हे। उहे ईअं पिया आहिनि। वरी जेके पजनि 10 सालनि खां नवां इक्विपमेंट अचनि था, उन्हनि खे वरी उहो कढी था छॾनि, वरी ॿिया नवां था अचनि, मगर उन्हनि खे हलाइण, उन्हनि खां फैज़ वठ। उन जे बजाए तव्हां ॾिसो, आउं बि जेको आहे सो इंग्लैंड में बि हूंदो हुयुमि, त आउं उते बि जेके आहिनि से 10 15 सालनि वारा जूं पुराणा इक्विपमेंट्स हुआ, ऐं उहे बि उते हलाईंदो हुउमि, ऐं उन्हनि वञा बि असीं उते उहे कमु कंदा हुआसीं। इंग्लैंड में, अमेरिका में उन्हनि जा टेक्नीशियन्स पंहिंजा हूंदा, उहे जेके आहिनि से रिपेयर करे असांखे ॾींदा हुआ। त उहे जेके आहिनि से असां इक्विपमेंट्स हलाईंदासीं, चाहे पुराणा हूंदा हुआ। उन्हनि मां बि उहे साॻा ई कमु माण्हू वठी सघे थो पियो। त असांखे माण्हू जो जेको आहे सो वधीक इम्पॉर्टेंट आहे इंस्टीट्यूशन्स खां। मां त चवां इहो तब्दील कीअं थींदो?
उहो त हाणे छा आहे जो त यूनिवर्सिटीज़ जूं पॉलिसीज़ ऐं उहे जेके आहिनि से गवर्नमेंट जूं पॉलिसीज़ जेके आहिनि से उन्हनि ते डिपेंड थो करे। पॉलिसीज़ त माण्हुनि खे तवजह न ॾींदा, माण्हुनि खे डिस्करेज कंदा, चवंदा त इहे जेका आहे सा इहा रिसोर्स इहा जेका आहे सा अजाई शइ आहे, इन मां काई असांखे के मटीरियली जेको आहे सो कोई फ़ाइदो कोन्हे। सुठे में सुठो वाइस चांसलर कहिड़ो ॾिठो तव्हां? या समूरा आहिनि, मूंखे त समूरा मदद कंदा रहंदा हुया, हरू भरू मज़ो छो न चओ त बहितर आहे। ठीकु थियो। न भला अव्हां जे ख़्याल में अव्हां अमेरिका जे एमरेट्स यूनिवर्सिटी में बि विया, बॉस्टन में, हा बिल्कुलु, मैसेच्यूसेट्स में, हिते बि विया, यूके में, ॿिन्ही में केतिरो फ़र्क़ु आहे? कंहिंमें? अमेरिका यूके में? यार मुंहिंजे ख़्याल में अमेरिका में फ्लो ऑफ नॉलेज वधीक। अच्छा, भला जेकॾहिं स्केल 10 हुजे त तव्हां अमेरिका खे रखंदव पहिरें नंबर ते? यूके ऐं जर्मनी? यूके ऐं जर्मनी खे उन्हनि खां बाद में आहिनि, मगर वरी बि ठीकु आहिनि। उन्हनि में वरी बि माण्हू उहे जेके आहिनि से काफ़ी जेके आहिनि से कोऑपरेट कनि था। हाणे ॻाल्हि ॿुधो, इहो अंग्रेज़ हुया, मां हितां जो हुयुमि, पोइ मूंखे जेको आहे सो ॾिसो हिते जेका आहे सा मूंसां त कोई पंहिंजो को वास्तो बि कोन, डिस्क्रिमिनेशन न हूंदी, डिस्क्रिमिनेशन कान्हे, हुनखे जेका आहे सा उनखे था कनि पिया जेको कमु करे थो। हिते तव्हां पाण में आयो त बि डिस्क्रिमिनेशन आहे, दैट्स इज द प्रॉब्लम। अच्छा साईं, भला पहिरियों नंबर अमेरिका, ॿियों नंबर यूके फ़र्ज़ु कयो, या यूरोप, सिंध जो या पाकिस्तान जो नंबर 10 में ईंदो? 10 में कोन थो, नथो अचे, माना असांखे लेखे में ई न आहियूं, ईअं थियो न। पोइ हीअ जेके यूनिवर्सिटियूं आहिनि, हेॾियूं सारियूं ठहनि थियूं, वधनि थियूं, अव्हां जे ख़्याल में छा हुजणु खपे? यूनिवर्सिटियूं हुजणु खपनि या क्वालिटी एजुकेशन कॉलेज जी वधणु खपे? छा थी वियो आहे जो कॉलेजिस खां यूनिवर्सिटीज़ ॾे अचनि था, माण्हू जेके आहिनि से नाउमेद थी विया आहिनि कॉलेजिस जी एजुकेशन। दिस हैज़ बिकम, न कोई हुननि में कोई संभालण जे लाइ या एजुकेशन खे हथी ॾियण जे लाइ कोई रिसोर्सिस रखिया आहिनि सिंध गवर्नमेंट, न हुननि में उहो एतिरो हुननि पाण में पोटेंशियल कयो आहे जो हू न प्राइमरी एजुकेशन खे सही करे सघनि था, न सेकेंडरी एजुकेशन खे सही करे सघनि था, न इहा जेका कॉलेजिस जी के सही करे सघनि। छो नथा कनि साईं प्रोफेसर साहब? आई डोंट नो, सिस्टम में जेके आहिनि से हुन में लीकेजिस न, पर कॉम्पिटेंसी मता न हुजे। हा, कॉम्पिटेंसी कान्हे का, दिस इज लीकेजिस आहिनि, इहे आहिनि ओनली लीकेजिस आहिनि, समूरा जी शुरूआति खां वठी जेके आहिनि से लीकेजिस आहिनि जेके आहिनि। आई डोंट वांट टू कंहिं बि माण्हू खे मलामत करणु नथो चाहियां, असांजो सियासत सां कोन्हे। मां सॼी ज़िंदगी में कॾहिं बि यूनिवर्सिटी में कंहिं पार्टी या स्टूडेंट्स में या टीचर्स जी पार्टी में न रहियुमि, उन्हनि में मां कोन रहंदो आहियां। सो तीअं मां कॾहिं कंहिंखे मलामत नथो करणु चाहियां, मगर जेका आहे हक़ीक़त जेके ज़ाहिरी शयूं आहिनि इहे त आहिनि, जेके माण्हू उहो प्लेनली माण्हू ॾिसी सघे थो, त हर को माण्हू ख़बर पइजी सघे थी त छा आहे। तव्हां कॉलेजिस में वञो, मां पुछा कयां थो त BSc वारनि जूं घणा आहिनि मुंहिंजा स्टूडेंट्स आहिनि जेके आहिनि से 100 छोकिरो एडमिशन आहे, उन में 5-7 छोकिरा मुश्किल सां अचनि था। दिस इज़ वाट इज़ हैपनिंग। कुझु बि जेको आहे सो कोई संभालण वारो कोन्हे, काई शइ कान्हे, दिस इज़ नथिंग इज़ हैपनिंग। मूं हुननि खे चयो, मां हिते वियो हुउमि, मूंखे हिते कीअं हुयुमि, हिते मुस्लिम कॉलेज में वियो हुउमि, मां हुननि खां पुछा कयो, चई जेके आहिनि से असां वटि जेके आहिनि से वधि में वधि असां वटि अटेंडेंस जे मैक्ज़िमम ईंदी आहे अबाउट 56 to 60% ईंदी आहे। मथे असां हुननि खे ज़ोर भरे बि नथा सघूं, असां वटि अकोमोडेशन बि कोन्हे जो असां हुननि खे विहारे नथा सघूं। असीं हुननि खे एडमिशन्स ॾियूं था
मगर जेके आहिनि से असां उनखे फैसिलिटेट माना असां चाहियूं था त भले इहे 140 न अचनि, हा जाइ ई कान्हे, बेंच ई कान्हे। बेसिक फैसिलिटीज़ कोन्हनि, सो असीं उहे जेके आहिनि से न अचनि, असीं उन्हनि में असीं राज़ी आहियूं त उहे जेके आहिनि से उहे आहिनि, असीं उन्हनि खे बाक़ियुनि खे असीं एनफोर्स कयूं ई कोन था पिया त उहे कनि। सो दिस इज़ छा कजे तव्हां सम्झो आहे त इहो आहे साईं जेका आहे इंसान जी सोच, जेके इंसान जी सोच में तब्दीली कान्हे, इहा कान्हे त पोइ उहा काॾों जेका थी न, पर हाणे कजे छा? कजे त यार इहे जेके आहिनि से ॻाल्हि ॿुध न, सॼी दुनिया ॾिसो, इहे जेके आहिनि से चाइना जेके आहिनि से कंहिं वक़्तु सॼी जेके से नशई हूंदी, अफ़ीम जेका आहिनि से खाइण उन्हनि जो इहो हूंदी, पोइ अॼु जेका आहे सा किथे ई पहुती आहे, दुनिया जी ताक़त थी ताक़तवर। अमेरिका बि उन खां कर्ज़ थो खणे। हा हा बिल्कुलु इहो ई आहे। पोइ दिस इज़ वांट इहो ईअं आहे, मदार थो रखे पियो डेडिकेशन ते। हाणे ॾिसो ईरान जेको आहे असां खां केतिरा गुना नंढो आहे, 8 दफ़ा हा 8 दफ़ा। ऐं हुन जा जेके आहिनि से असां खां जेके साल में पब्लिकेशन्स थियनि थियूं साइंटिफिक, उहे जेके असां खां 3 to 4 टाइम्स मथे आहिनि, ऐं हूंदी बि क्वालिटी बि सुठी आहे। सुठी, हा क्वालिटी बि सुठी, तव्हांजी क्वालिटी बि माशाअल्लाह। हा मगर जेका आहे त उन जे बनस्पत 4 गुणा हुननि जा जेके आहिनि से वधीक इंटरनेशनल पब्लिकेशन्स थियनि थियूं। भला अमेरिका जो साइंसी इदारो हा ऐं सिंध यूनिवर्सिटी जो साइंसी इदारो, हा असां उन्हनि खां अॻिते आहियूं, पोइते आहियूं, या गैप केतिरो आहे? साईं हुन सां कंपेरिज़न ई न कान्हे। मतिलबु गैप केतिरो आहे? 5 साल, 10 साल, 20 साल? छा आहे जो तव्हां ॾिसो न त हुननि में तव्हां वञी ॾिसो त सुबुह सां माण्हू 8 बजे आहे, 8 बजे खां उहे अचनि था पिया ऐं उहे 5 बजे ताईं उते वेठा आहिनि पिया। हिते तव्हां 2 बजे खां पोइ जेके सभु शइ के तालो आहे, हिते जेके आहिनि हाणे त जेके आहिनि से उहो थी वियो आहे 3 बजे खां वठी खां बाद में के टीचर के स्टूडेंट्स खे रहण जी इजाज़त न आहे, उनखे डिपार्टमेंटनि खे ताला हणी छॾियो, छो जो हिते जेके आहिनि सिक्योरिटी जा रीज़न्स आहिनि, उन जे करे तव्हां जेके आहिनि से बंदि करे छॾियो। दिस इज़ वटि जेके आहिनि से हू जेकॾहिं असीं 2 बजे हुते हलिया वञूं त इहो ईअं सम्झंदा हुआसीं असीं कंहिं कम सां त असां अधु ॾींहुं कमु कयोसीं। हा हा हिते त 2 बजे तव्हां हलिया वञो, दिस इज़ माना त नॉर्मल शइ आहे। इहे जेका आहे सा आहे हिते 9 बजे आहे, 8 बजे आहे, हिते बि उहा, मगर ईंदा जेके आहिनि 11 बजे वेंदा पूरे टाइम ते, वेंदा पूरे टाइम ते। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, जेकॾहिं प्रोफेसर एमरिट जनाब यार मोहम्मद ख्वावड़ साहब, उहो नाउमीद न आहे, पर उनखे उमेद बि नज़र त नथी अचे न? उमेद बि घटि ई अचे थी, घटि। हिकिड़ी नंढड़ी साई वठूं ऐं तव्हां सां मंशूर ते ॻाल्हाइणु। नाज़रीन, असां जूं ॻाल्हियूं प्रोफेसर साईं मोहम्मद यार ख्वावड़ साहब सां जारी आहिनि ऐं साईं थोरे में घणो लिखी वियो, थोरे में घणो चई वियो ऐं बुनियादी ॻाल्हि आहे त असां समूरनि माण्हुनि खे सुधरणो पवंदो, उन खां सवाइ ॿियो को चारो कोन्हे। ऐं साईं नाउमीद कोन्हे, पर साईं जो ख़्यालु आहे त उमेद जे लाइ सामान ऐं सड़ तयारु करणा पवंदा। लीडर टीवी में साईं सां असांजूं ॻाल्हियूं जारी आहिनि। हिकिड़े नंढड़ी साई खां पोइ वरी था मिलूं।